जॾहिं को माण्हू कंहिं चङे कम जी इब्तिदा कंदो आहे ऐं उहो कमु जेसी ताईं हलंदो रहंदो उन शख़्स खे बि उन कम जो सवाबु मिलंदो रहंदो। को माण्हू मस्जिद ठाराए थो, मदरसो ठाराए थो, त उहो भलजां दुनिया खां हलियो वञे, मरी वञे, वफ़ात करे वञे, पर जेसी ताईं उहा मस्जिद क़ाइमु रहंदी, मदरसो क़ाइमु रहंदो, उन में तालीम थींदी, नमाज थींदी, अल्लाह जी इबादत थींदी, क़ुरान जी तिलावत थींदी, त हर इबादत जे अंदरि उहो शख़्स बि हिसेदार हूंदो, उनखे बि सवाबु मिलंदो। ऐं इन्ही तरीक़े सां जेकॾहिं को शख़्स कंहिं बुरे अमल जी इब्तिदा करे थो, को बि बुरो कमु आहे उन जी शुरूआत करे थो, त उहो भलजां दुनिया मां हलियो वञे, जेसी ताईं दुनिया में माण्हू उहो बुरो कमु कंदा रहंदा, हर शख़्स जे बुरे कम में उहो बि गुनाह जो हिसेदार हूंदो। को माण्हू जुआ जी शुरूआत करे वञे, जंहिं शख़्स आंकड़ा पर्ची ईजाद कई, हाणे दुनिया में जेके बि माण्हू इन में शिरकत कंदा, जुआ खेॾंदा, त हर शख़्स जे गुनाह में उहो बुनियादी माण्हू बि हिसेदार हूंदो, उनखे बि गुनाह मिलंदो। जंहिं शराब ईजाद कई, उहो बि बराबरि जो हिसेदार हूंदो। त हमेशा इंसान इहो सोचे त मां जेको बि कमु कयां थो इहो अल्लाह जी रज़ामंदी जो सबबु आहे या नाराज़गी जो आहे। छो त मां जी शुरूआत सां जेकॾहिं इहो बुरो अमल आहे त मां जे लाइ हमेशा जे लाइ अज़ाब बणिजी वेंदो।